रानीपुर रिपोर्टर मीर मोहम्मद चाचर। रिपोर्ट मूजिब वॉइस ऑफ रानीपुर जे सॾ ते धारियुनि जे आबादकारी ऐं वफ़ाक़ तरफ़ां सिंधियुनि खे नौकरियुनि मां बरतरफ़ करण ख़िलाफ़ डॉक्टर नज़ीर खोखर, इमदाद लाड़क, आमिर खान महेसर, आसिफ अली ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में रैली कढी वई ऐं एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौक़े ते मुक़ररीन चयो त सिंध आलमी यतीम खानो नाहे जो हर मुल्क जे माण्हुनि खे सिंध में पनाह ॾिनी थी वञे। सिंध वधीक धारियुनि जो बोझ नथी बर्दाश्त करे सघे। सिंधियुनि खे वफ़ाक़ पारां नौकरियुनि मां बरतरफ़ करे सिंधियुनि सां वेसाघाती कई आहे, जेका ॻाल्हि बर्दाश्त करण जहिड़ी नाहे। सिंधी मुलाज़िमनि खे पंहिंजी नौकरियुनि ते बहाल न कयो वियो त पुरअमन एहतिजाज जारी रहंदो। रैलीअ में वॾी तादाद में नौजवाननि शिरकत कई। रिपोर्ट मीर मोहम्मद चाचर, न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़ रानीपुर।